महबूब मुस्तफ़ा जी सिकसा में समाई नालोच में मुहम्मद दिल जी कयम सफ़ाई माण्हू इमामुल अंबिया जे नाले ते आंगूठा चुमींदा आहिनि हालांकि आंगूठनि चुमण जी खामखा ज़रूरत कोन्हे मुस्तफ़ा साईं जो नालो मुबारक अचे त ईमान वारे जे मथां वाजिब आहे त मुस्तफ़ा ते दुरूद पढ़े अबा मुस्तफ़ा जो नालो मुबारक अचे उम्मतीअ ते लाज़िम आहे त मुस्तफ़ा ते दुरूद शरीफ़ पढ़े जेको नबी साईं ते हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ंदो आहे अल्लाह उन जे मथां 10 दफ़ा रहमत नाज़िल फरमायो ऐं नबी साईं जो नालो मुबारक अहिड़ो आहे अल्लाह ताला अहिड़ो रखरायो जो उम्मती मुस्तफ़ा जो नालो छड़ो वठंदो त हुन जा चप मुस्तफ़ा जे नाले खे चुमीदा ॾेई वठनि के महबूब मुस्तफ़ा जी सिकसा में समाई नालो चुमे मुहम्मद सभई चओ सल्लल्लाहु अलैहि नालो चुमे मुहम्मद दिल जी कयम सफ़ाई महबूब मुस्तफ़ा जी सिकसा में समाई रस्तो सिधो शरीयत वारो डस्यो मुहम्मद रस्तो सिधो शरीयत वारो सजण वठायो रस्तो सिधो शरीयत वारो सजण वठायो हर कंहिं नंढे वॾे सां सुहिणो हलण सेखारियो वाह वाह राह अरबिया केॾी सुठी वठाई वाह वाह राह अरबिया केॾी सुठी वठाई नालो चुमे मुहम्मद दिल जी कयम सफ़ाई महबूब मुस्तफ़ा जी सिकसा में समाई एडो हसीन सूरत रौनक उत्तम सदाया एडो हसीन सूरत रौनक उत्तम सदाया चेहरो ॾिसी सहाबा बुख के ख़त्म कंदा जानी जनाब जो बसे दीदार ॾेलाही नालो चुमी मुहम्मद दिल जी कयम सफ़ाई महबूब मुस्तफ़ा जी सिकसा में समाई सलवात जे पढ़ा थो राहत घणी मिले थी सलवात जे पढ़ा थो राहत घणी मिले थी हर दर्द दूर थे थो दिल के खुशी मिले थी हर दर्द दूर थे थो दिल के खुशी थिए थी तोहफ़ो दुरूद जो ॾेई आका कई भलाई नालो चुमे मुहम्मद दिल जी कयम सफ़ाई महबूब मुस्तफ़ा जी सिकसा में समाई हाले जवी मञा थो आहियां किनो को जो हाले जवी मञा थो आहियां किनो को जो पर सैफ मीर मुरसल पर सैफ मीर मुरसल ते लफ्ज़ को न सहबो ख़त्मुन नबी जे ख़ातिर दींदु मिखली फिदाई नालो चुमे मुहम्मद दिल जी कयम सफ़ाई महबूब मुस्तफ़ा जी सिकसा में समाई।